लैलतुल क़द्र वो बे नंबर ते शबे कदर वारी रात आहे बे नंबर ते लैलतुल क़द्र वारी रात आहे अब असां सब लैलतुल क़द्र जो इंतजार कंदा हूं हालांकि अॻु में अर्ज़ करे चुको आहे रातूं सब हलियूं जाके इकबाल खां कंहिं पुछो कि शबे कदर कॾहिं आहे पाण फरमाए जी पुरसी ऐं बसर शबे कदर चीज़ हर शब शबे कदर दिगर कदरदानी फरमाइनि था पुट पुछी तो शबे कदर कॾहिं आहे अगर रातुनि जो कदर हुजे त तुंहिंजे लाइ हर रात शबे कदर आहे झोली फैलाइण तुंहिंजो कमु आहे उनखे पंहिंजे रहमत सां माला माल करणु तुंहिंजे करीब रब हज़रात जी वकार रातूं सब वालियूं लेकिन महबूब जे विलादत जहिड़ी रात इज्जत ऐं मर्तबे वारी रात अल्लाह ताला बि का बनाई ई कान थी छो त लैलतुल क़द्र आई मुस्तफा जे सचे लैलतुल क़द्र खे इज्जत मिली जो क़ुरान जो नुज़ूल थियो आहे ऐं 12 रबीउल अव्वल जी रात उहा बरकत वारी रात आहे जंहिंमें साहिब क़ुरान मुस्तफा करीम जी आमद थी आहे बड़ी इज्जत वारी रात आहे बड़े बरकत वारो महीनो आहे तव्हांखे जे साईं ॿुधायो कि 12 रबीउल अव्वल शरीफ ते हिते प्रोग्राम थींदो जलसो थींदो जुलूस थींदो सभिनी ईदुनि में भली ईद रबीउल अव्वल शरीफ जी 12 तारीख़ ईद आहे इनखे अहिड़ी ईद करे मल्हायो जो दुनिया खे ख़बर पवे अवां हिते ख़ुशी कंदो मुस्तफा करीम गुंबद ख़ुज़रा में ख़ुशि थींदा हुज़ूर सोना सरदार पंहिंजा मुबारक हथड़ा तव्हां सां सभिनी जा कंदा ऐं तव्हां